चैनल के सब्सक्राइब कयो एंड बेल आइकन के दबायो जीअं नई ईंदड़ वीडियो अव्हांखे जल्द मिली वञे। अॼु जे पखीअ जो असीं अव्हां सां ज़िक्र कंदासीं उन जो नालो ॿोघो पखी आहे। हिन पखीअ खे कंगू बि चयो वेंदो आहे। साइंसी क्लासिफिकेशन में हिन जा खोड़ सारा क़िस्म थियनि था। असां वटि चइनि क़िस्मनि जे जिन्सुनि खे ॿोघो पखीअ तौरु सुञातो वञे थो। कैटल एग्रेट ही जिन्स तक़रीबन हर जॻह ते मौजूदु हुजे थी, जंहिंखे कंगु चयो वञे थो। बाक़ी टे जिन्सूं तलावनि, ढंढुनि ऐं पाणीअ वारी जाइ ते मिलंदियूं। पाणीअ में रहंदड़ जीवत हिननि जी खुराक जो वॾो ज़रियो हूंदी आहे। हिननि पखियुनि जी चइनी जिन्सनि में को घणो फ़र्क़ु त नाहे हूंदो, पर आम माण्हू हुननि जे कदबत जी हैसियत सां हिननि जी सुञाणप कंदा आहिनि। लिटिल एग्रेट ही पखी पूरी दुनिया में थींदा आहिनि, जेके कद जा हल्का थियनि था। हिननि जी चुंब ऐं ॼंगूं कारियूं थींदियूं आहिनि ऐं पेर पीला या हेडरा थींदा आहिनि। ही पखी सिंध जा मुस्तक़िल रिहाइश पखी आहिनि। सिंध मां लॾ पलाण नाहिनि कंदा, सिर्फ़ु एतिरे हद ताईं जो पाणीअ जी ॻोल्हा में हिकु तलाव खां ॿिए तलाव ताईं। 19वीं सदीअ ईस्वीअ में हिन पखीअ जा खंभ क़ीमती लेखिया वेंदा हुआ। यूरोप जा माण्हू हिननि जे खंभनि सां ठहियल ओछण पाए वॾो फ़ख़्रु महसूसु कंदा हुआ। ख़ासि तौर ते टोपियुनि में हिननि जा लॻल खंभ पहिरें बहितर ऐं फ़ख़्रु महसूसु कंदा हुआ। हीउ पखी आखेरनि में रहणु पसंदि कंदो आहे। बालिग़ ॿोघ जो क़दु 55 खां 65 सेंटीमीटर हूंदो आहे। उन जे परनि जी पखेड़ 88 खां 106 सेंटीमीटर हूंदी आहे। हिन जो वज़न 350 खां 550 ग्रामनि ताईं थींदो आहे। नस्ली वाध वारे मौसम में हिन जे मथे ते 6 इंचनि जा 2 डिघा खंभ निकिरी ईंदा आहिनि। इहे आम तौर ते ख़ामोश हूंदा आहिनि। जॾहिं वलर में हूंदा आहिनि त हल्के आवाज़ में कुण कुण कंदा आहिनि। जॾहिं ख़तरो महसूसु कंदा आहिनि त वॾा आवाज़ बि कढंदा आहिनि। हिननि जे नस्ली वाध जी मौसम ऊन्हारो आहे। नर ऐं मादी गॾिजी आखेरो ठाहींदा आहिनि। मादी 3 खां 5 आना ॾींदी आहे। हीउ जोड़ो गॾिजी आरो कंदो आहे। आरे करण जो अरसो 21 खां 25 ॾींहं हूंदो आहे। आननि मां निकितल बचा 40 खां 45 ॾींहं वालदेन सां चोगे ते रहंदा आहिनि, जंहिंखां पोइ हू ख़ुदि खुराक जे क़ाबिल बणिजी वेंदा आहिनि। महिरबानी।